परे आए मंजिल थका पेर नाइन अड़ागो रस्तो बुलंद उतलाइन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इनकलाबी सोच स्टूडियो अगर हमारे मेज़बान मोहम्मद संजय बड़ो साथियों जीए सिंध जीए कायदे इनकलाब मोहतरम रसूल वक्त अली साहब लखन किरोड़न शदीद ज़ख़्मन सही वञण खां पोइ बि पेरनि चयो त हलबो अञा त अॻिते न मोट जा ए मिठा मुसाफ़िर पहाड़ पासो कंदा असां खां रणनि मां रस्ता कढी सघूं था न ज़लज़ला कुझु करे सघनि था न ई कंहिं तूफ़ान खां टिजूं था जॾहिं खां झूमियो जुनून जीअं में अची वियो अहिड़ो मिज़ाज मन में ही इश्क जो मौजज़ो आहे साईं क़यामतूं गॾु खणी हलूं था सुठनि ऐं सुहिणनि मिठनि ऐं प्यारनि दिलनि जा बणिजी धड़ी हलूं था असांजे पेरनि जा ज़ख़्म हर पल कंहिं मच वांगुरु मची चवनि था ऐं मस्तु माण्हू नची चवनि था असांजी मंज़िल परे आहे लेकिन असांजी मंज़िल असां लाइ असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी असांखे मंज़िल ज़रूरु मिलंदी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इनकलाबी सोच स्टूडियो का गॾु हमारे मेज़बान मोहम्मद समीअ बड़ो तव्हां खां इजाज़त वठणु चाहींदो। उम्मीद आहे त ही वीडियो ही पोइट्री जेका मूं तव्हांजे साम्हूं पेश कई आहे ऐं उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि ईंदी ऐं इंशाअल्लाह वरी गॾु थींदासीं हिकु ॿी नई इनकलाबी पोइट्री सां गॾु।